टीवी के नजर बाद में, फेसबुक के नजर बाद में, व्हाट्सएप के नजर बाद में, फजर के वगड़े में उठी करे रब जे रहमत ऐ बरकत वाले कलामुल्लाह के खोले करे यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम लितुनज़िर क़ौमन मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफ़िलून लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फहुम ला युमिनून वजअलना मिन बैन अयदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दा फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। अल्लाह जे रहमत ऐ बरकत वाले इन कलामुल्लाह जी दिल सूरह यासीन के उथण सां खोले करे पढ़ी करे पंहिंजे अब्बे के हदियो कई इन अल्लाह जे रहमत ऐ बरकत वाले कलामुल्लाह जी दिल सूरह यासीन के पढ़ी करे पंहिंजे अम्मा जे हदियो कई पंहिंजे भाउ जे हदियो कई पंहिंजे उस्ताद जे हदियो कई सोना वॾा खुश नसीब आहिनि उहे हमवा कब्र वारा जिन जा चेहरा उनखे यादि कयूं सुभान अल्लाह जेके पढ़ंदा उहे सुभान अल्लाह जो मांखे तव्हां जे हालत जी ख़बर आहे असां मुस्लमान आहियूं अबे अमर जी हर शइ ते कब्ज़ो जनाबे जे टेप ते हे मुस्लमान आ और साहब दुआ ॾाढा घुरजान छो जे जनाबे जी दुआ नथी अचे अबे जी हर शइ ते कब्ज़ो कई अबे जे बाग ते कब्ज़ो अबे जी गाड़ी हिन जे हवाले अबे जो बकरियूं हिन जे हवाले ओ अंबर जी सोन अंबर जो हिन जे हवाले अबे जा पिलाज हिन जे हवाले अंबर जा बंगला हिन जे हवाले अबे जो गाड़ियूं हिन जे हवाले अबे जो रिढूं हिन जे हवाले आखिरी वक़्तो थियो अबो सब कुछ ॾेई वियो ए मुस्लमान आ पीठो आ अबे के दुआ नथो ॾेई सघे मुला दुआ ॾाढा घुराए जनाबे जी दुआ नथी अचे आहे ग़लत थो चवां सही असांजी मुस्लमानी जी अरे अबो साम्हूं पियो आहे जेको दुआ नथो पढ़ी सघे यासीन पढ़ंदो जो सूरह वाक़िआ पढ़ंदो मौलवी खे वठी ईंदो मौलवी साहब चवंदा पाण नथो पढ़े पोइ बिस्मिल्लाह करे ठका हूंदी त हेॾो चवंदा ख़तमु थी वेंदा आहिनि बाद में पंहिंजे वालिदैन खे पंहिंजे रिश्तेदारनि खे न विसारियो अल्लाह हिन क़ुर जो हुकुम कयो आहे सोना इन्हनि खे न विसारियो रब साईं पंहिंजे रहमत ऐं बरकत वारे कलामुल्लाह में ऐलान करियो रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना الذीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फी कुलूबिना नेक इंसान अल्लाह जा नेक बाना रब जे आॾो हथड़ा खणी करे रब खां दुआ घुरंदा आहिनि अल्लाह मेहरबानी फरमाए असांजी बख़्शिश फरमा वले इख़वानिना الذीना सबक़ूना बिल ईमान ओ असांजा अल्लाह असांजा भार मुसलमान ईमान जी हालत में जेके वफात कई विया अल्लाह मेहरबानी फरमा इन्हनि जे कब्रों के जन्नत जा बाग बनाए अल्लाह मेहरबानी फरमा इन्हनि जी बख़्शिश फरमा तॾहिं रब साईं हुकुम थो कयो वक़ज़ा रब्बुका
ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इन्दकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। अॻिते रब ऐलान थो करे नेक माना पंहिंजे अबे अमल खे पंहिंजे वरनि जे लाइ दुआ घुरंदा आहिनि रब्बना ग़फ़िरली वलिवालिदैय वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। ओ मुंहिंजा अल्लाह मेहरबानी फरमाए मुझे अबे अम्मा जी बख़्शिश फरमाए। सुभान अल्लाह। नेक माना रब खां दुआ घुरंदा आहिनि ऐं असां सॼो साल गुज़री वेंदो मुहर्रम ईंदो पोइ चवंदा जाबा कोडर ॾींहुं खणणु आहे अब हाणे कुआरी करो अकाड़े हाणे ॾाॾे जी तुरबत के अबे जी तुरबत दा निदारा करो अबे खाऊं मिठी मिठी एज नहीं थी गई साल खां पोइ हमरा से चक्कर दे वेंदो पर उते वेंदो हा को मौलवी हथ कर कुछ पढ़े पढ़ण बि असांखे न ईंदो। इहा असांजी हालत आहे या मां ग़लति थो चवां खुदा हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुर मजीद खे सिखो बच्चन खे पढ़ायो। ईसारे साल जे लाइ अल्लाह जे घर में तो माण्हू खे इलाज कंदो जनाज़नि जे लाइ इलाज कंदो 8 कलाक मुस्लमाननि जा लाशा पिया आहिनि। अब ख़ैर त आहे जिन कर ॾियण वारो को मुला नथो मिले जनाज़े वारो मौलवी साहब नथो मिले काफ़ी जॻह ते मुसलमानो जिन पंहिंजनि बचड़नि खे रब जो रहमत ऐं बरकत वारो कलामुल्लाह क़ुर पढ़ायो उन्हनि जा लाशा बेवा चङो बची ऐं जेतिरो थी सघे ॿारनि मौलवी सां तावन कयो न कयो तव्हांजी मर्ज़ी आहे पंहिंजे पेशेमान सां तावन ज़रूरु कयो। ॿार मौलवी साहब असांजा तव्हांजे जनाब में न ईंदा तव्हां ते न ईंदा इहो ॻोठ जो पेशेमान असांजी कावड़ पखे जे करे मौलवी साहब न ॻाल्हाईंदे हुननि सां ॻाल्हाए तो मौलवी साहब मूंसां ठहियल पघार ॾियण खां ॿधो अॻे मौलवी ते कावड़ियो ईंदो ज़ाल जी कावड़ बि मौलवी साहब थी करंदो चवे ते पघार जी मौलवी साहब खे चओ महीनो अचे पोइ ज़मीन खपे हिकिड़ो थिए न किरोड़ जी हले ॾाढो पैसा ईंदा मुसलमान जे लाइ ज़ाहिरी नशो नुमा जे लाइ कराची में अब आगे शेरो आ एक कुओं आ अब घणे जो आ जे 50,000 जो लख जो आ जे करे का काबे जे मथों तो शेरे जे मथों अल्लाह जो रहमत ऐं बरकत वालो कलामुल्लाह पूरो न सिर्फ बिस्मिल्लाह लिखियल आहे इन शेरे इन काबे इन पाने जे लाइ मुसलमान 50 लाख ॾियण जे लाइ तयार हूंदो आहे साईं बिस्मिल्लाह लिखियल आहे ग़लति ॻोठ जो पेशेमान जंहिंजे सीने में बिस्मिल्लाह जी पाक सूरत नास जे सीन ताईं पूरो क़ुर लिखियल आहे पूरो क़ुर महफूज़ आहे मुसलमान महीने जे 500 ॾियण जे लाइ तयार न आहे 1000 ॾियण जे लाइ तयार न आहे हालांकि वफ़ात ते पुट भॼी विया पुट अबे जे जिस्म खे हथ नथा हणनि जनाबे जे लाइ पुट पोइ ते विया इहो ग़रीब मिस्कीन मौलवी अची करे तो सां गॾु बीठो आहे ॻणती न कर बच्चा हथ नथा विझनि मां जो आहे पंहिंजे पेशेमान सां जेतिरो थियो भलाई कयो इंशाअल्लाह हुन सां भलाई कंदो और असांजे ॿिए खां बाद में जेकॾहिं मौलवी साहब मस्जिद में वेही करे रब जे आॾो हथड़ा खयां अल्लाह ॾाढो नेक हुयो ओ मुंहिंजा अल्लाह हर साल कपड़नि जो जोड़ो वठी ॾींदो हुयो
अल्लाह हर महीने 1000 रुपये मां गरीब सा तुझे रदा खातिर कामन कदो हुयो ओ मुझा अल्लाह यो तो वट आयो थी अल्लाह इन ये मुझे जमायत मुझो ख्याल कयो हुयो अल्लाह मां कुरान मजीद वाले जे सते इन जो ख्याल कजा मौलवी साहब पेशिमा दुआ दी इंशाअल्लाह अल्लाह कब्र में जन्नत जी तरी खोले सजेंदो इने नचे मौलवी साहब दे काडर हो जाओ साईं अल्हम्दुलिल्लाह पेशिमा सा राजी आ गई अल्हम्दुलिल्लाह आयो आहे सोना इने नथे वे खबात में मौलवी खुश ने वे खबात में जेकर इन हाफिज इन आलिम जे अखिर में जो लुढ़क वही पया रोई करे रब जाडो हथला करे ओ मुझा अल्लाह मुझो जमाती होए बच्चन जो ख्याल बाद में कुरान मजीद जे सत्य मुझो ख्याल पेरो कदो होई रसूल में जो कुरान मजीद वाला तो मिसे मोहम्मद जो मेहमान आ गए तो इन जी पाला तो करे मां अल्लाह हर इन सा देखो ही न तो क्या इरादो आए ने पर विश्वास है ये कोई सरदार साईं जाम साहब वजह बाबा इहो जाने मौलवी जाने सब मुसलमान आयो अल्लाह जे घर सा बिगैर लेखे जे बिगैर कावल जी पेशमाओं जा कावल कयो